नवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं संझा सैयद ऐं माया गज़ाल आबड़ो। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। अफगानिस्तान में घरू वेड़े सां तमाम घणी तबाही आई आहे। दुनिया के हर सूरत में अफगान हुकूमत सां ॻाल्हियूं करण घुर्जनि। अफगान तालिबान यकीन ॾियारियो आहे त अफगान सरज़मीन तां हमले जी इजाज़त न ॾींदासीं। अफगानिस्तान खे अकेलो छॾियो वियो त उन जा ख़तरनाक नतीजा साम्हूं ईंदा। अफगानिस्तान में अमन इस्तेकाम ख़िते लाइ अणटर आहे। अशरफ गनी जी हुकूमत करप्ट ऐं बदउनवान हुई। वज़ीर आज़म इमरान खान जो मिडल ईस्ट आई खे इंटरव्यू। चयाईं दाइश मां छुटकारो हासिल करण लाइ तालिबान वाहिद ऐं बहितरीन ऑप्शन आहे। अमेरिका खे क़ाइदानो किरदार अदा करणो पवंदो। पाकिस्तान ख़िते में इक़्तिसादी सरकार खे हथी ॾियणु चाहे थो। अमेरिका जो साथ ॾियण ते जेतिरो नुक़सान पाकिस्तान जो थियो एतिरो कंहिंजो बि नाहे थियो। वालारियल कश्मीर जहिड़ी बदतरीन सूरतयाल दुनिया में किथे बि नाहे ॾिठी। कश्मीर जी सूरतयाल खे नज़रअंदाज कयो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां पाणी मामलनि बाबति वफ़ाक़ी वज़ीर मोहनस इलाही जी वफ़द समेत मुलाक़ात। पाणी जे विर्छ जे मसइलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। वफ़ाक़ी वज़ीर मोहनस इलाही जो चवणु आहे त असां चाहियूं था त पाणी जी विर्छ ते समूरनि स्टेक होल्डर्स खे ऑन बोर्ड वरितो वञे ऐं समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल कया वञनि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पाणी जी विर्छ रुॻो मुआइदे तहत थियणु घुर्जे। मुआइदे खां सवाइ पाणी जी विर्छ कंहिं स्कीम या फॉर्मूले तहत मंज़ूर नाहे। डेल्टा जे बचाव लाइ समुंड में पाणी छॾणु ज़रूरी आहे। इरसा इन ॻाल्हि खे यकीनी बणाए त ख़रीफ़ में लिंक कैनाल्स न खोलिया वञनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर डॉलर ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ घेरो तंग करण जो ऐलान करे छॾियो। शेख रशीद जो चवणु आहे त डॉलर ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ FIA घेरो तंग करे छॾियो आहे ऐं 5 कंपनियुनि जी ऑडिट जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। 88 माण्हुनि खे गिरफ़्तार करे 47 ॼणनि ख़िलाफ़ FIRs दाख़िल कयूं वियूं आहिनि। डॉलर जेकॾहिं ग़ैर क़ानूनी तरीक़े सां अफ़गानिस्तान उमाणियो वियो त उन ते कस्टम्स खे जांच करणु घुर्जे। 27,000 NGOs मां 91 परॾेही फंडिंग में मुलविस आहिनि। NCOC खे बदनाम करण लाइ नकली कोरोना वैक्सीन सर्टिफिकेट ठाहिया पिया वञनि। 2 पासपोर्ट रखंदड़ माण्हू 3 अक्टूबर ताईं हिकु पासपोर्ट सरेंडर करे सघनि था। सिविल मिलिट्री लाॻापन बाबति को मसइलो नाहे। इलेक्शन कमीशन नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी बैंक खातनि जी दस्तावेज़नि ताईं पहुच वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। इलेक्शन कमीशन ममलिकती वज़ीर फ़ारूक हबीब जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो। फ़ारूक हबीब जो चवणु आहे त नून लीग ऐं PP वारा इन खॾ में किरी पिया जेको हिननि PTI लाइ खोटियो हो। हाणे मरियम ऐं बिलावल खे ख़बर पवंदी त उन्हनि जी पार्टियुनि जा केतिरा नकली अकाउंट्स आहिनि जेके उहे लिकाए रहिया हुआ। सिंध हुकूमत 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में 19 अक्टूबर ते सॼे सूबे में मोटरसाइकिल जी बेल सवारी ते पाबंदी लागू करे छॾी। घरू खाते मूजिबि बेल सवारी ते पाबंदी जो फ़ैसिलो अमन अमान जी सूरतयाल बरक़रार रखण लाइ कयो वियो। इमरान खान जी हुकूमत सिलेक्टेड आहे। पहिरियां उन्हनि खे RTS जे बहादुर सिस्टम ज़रिए सीटूं मिलियूं। हाणे हू इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तहत अचणु चाहिनि था। इलेक्शन खां अॻु सॼे सिस्टम खे तकरारी बणायो पियो वञे जेका सिलेक्टेड हुक्मराननि जी हिकु हटी आहे। लाड़काणे मां गंद किचिरो सिंध सॉल्ट वेस्ट ज़रिए खणाए ॿिए हंधि मुंतक़िल कयो वेंदो। उन लाइ हिकु चीनी कंपनी खे ठीको ॾिनो वियो आहे। डिसंबर ताईं गंदो किचिरो खणाए शहर खे साफ़ कयो। सिंध जी ज़मीनुनि ते वालार सिंध दुश्मन मंसूबनि ऐं धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ राब्ता मुहिम जे सिलसिले में सिंध एक्शन कमेटी जे सर ते राणीपुर ऐं हिंगोरजा में रैलियूं कढी वियूं। रैलियुनि जी अॻवानी ज़ैन शाह, रियाज़ चांडियो, रोशन बोड़ो, नवाज़ खान ज़ौर ऐं ॿियनि कई। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध ख़िलाफ़ साज़िश कंदड़नि खे बेनकाब करण जो वक़्तु अची वियो आहे। सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ सभिनी खे सुजाग थियणो पवंदो ऐं गॾिजी सघारो आवाज़ उथारे साज़िशुनि खे नाकाम बणाइणो आहे। मुरीद चौक भरिसां सिंध पंजाब दंग माही चौक ते धाड़ियलनि जे हमले में इंडण बिरादरी जी मार्जीवेल हिकु कुटुंब जे 9 भातियुनि जी तदफ़ीन। मार्जीवेलनि गुलाम नबी, ज़हीर, नज़ीर, अब्दुल रज़ाक दाऊद,
मोहम्मद शरीफ फारूक मुनवर पीरबख्श जी जनाज़े नमाज में समय माण्हुनि जी शिरकत हर खाली। हाला भरसां सालारो थाने जे अदर कचे वारे इलाइक़े में हथियारबंद नथा नौजवान मारिजी वियो। जवाबदारनि गोलियूं हणी नौजवान शरीफ बुगटी खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनी तहत पेश आयो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे। दादूजी कायम नगर कॉलोनी में मिट्टी खणण तां सोलंगी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल शख़्स फौत थी वियो। मोहम्मद खान सोलंगी नवाबशाह जी अस्पताल में दम ॾिनो। जवाबदार धुर घर ख़ाली करे फरार। गॾा वेझो नादरन बाईपास वटि गाॾीअ जे टकर में हिकु ॼणो फौत हिकु ज़ख़्मी। हादसे जे नतीजे में फौत थियल जी सुञाणप कादिर बख़्श तौर थी। शहदादपुर लॻ ट्रेन जे टकर में पोरियो त फौत थी वियो। फौती जी सुञाणप ॻोठ ग़ुलाम हुसैन चांडियो वासी बाग़ गली चांडियो तौर थी। पीर जो ॻोठ भरिसां कुर्ड हाजी बख्श मेतलो में बाहि लॻण सबबि ॿिनि पोरियतनि जा घर सड़ी विया। घरनि में रखियल समूरो सामान सड़ी रखी वियो। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। ऐं लाड़कानी शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। रोलू कुतनि वधीक 22 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मियुनि खे चानका जे एंटी रेबीज़ वैक्सीन सेंटर मां वैक्सीन कराई वई। This headline news is